दोस्तों जयपुर फिल्म फेस्टिवल में इन फिल्म जी अनाउंसमेंट भी कई वई ऐं इन जी जेकी मार्केटिंग आहे उहा हिन महिल हले पई। त हिन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहे अंसार महर साहब जेको जंहिं मेन किरदारु अदा कयो आहे हिन फिल्म में। अस्सलाम वालेकुम अंसार, छा हाल आहे? वालेकुम अस्सलाम, तव्हां ॿुधायो? ठीकु आहे मेहदी भाई? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसाननि। कीअं रहियो इहो एक्सपीरियंस ऐं फिल्म कॾहिं इहा रिलीज़ थींदी? एक्सपीरियंस ॾाढो सुठो रहियो। थोरो मुश्किल बि हुयो, छो त जीअं असांजी शूट कयूं पिया उन विच में जेके प्रॉब्लम्स या जेके बि मुश्किलात आयूं उहे उन महिल त ख़ैर काफ़ी वॾियूं पियूं लॻनि, पर लेटर उहो हींअर असां सोचींदा आहियूं त उहो हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस वांगुरु असांखे फील थींदो आहे। त उहा महिनत असांखे पंहिंजी लॻंदी आहे त असां महिनत कईसीं, त उहो हींअर थोरो घणो नज़र अचे पियो। ऐं इंशाल्लाह फिल्म जेकी आहे उहा अराउंड जुलाई जे आसपास या जुलाई जे आसपास जेको उनखे रिलीज़ कबो थिएट्रिकल सिनेमा हाउसिस में। बिल्कुलु। अच्छा, जयपुर फिल्म फेस्टिवल में छा कमेंट्स हुया? उते त वॾा वॾा अदाकार आया हूंदा, उन्हनि ॾिठी हूंदी फिल्म, वॾा वॾा प्रोड्यूसर्स आया हूंदा, डायरेक्टर्स आया हूंदा। सुठा कमेंट्स हुया। जयपुर फिल्म फेस्टिवल मां जेको असांखे रिव्यू मिलियो आहे उहो ॾाढो बहितरीनु रिव्यू हुयो ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां जेको हिकिड़ो जर्नलिस्ट हुयो, मूंखे नालो हुनजो यादि नथो अचे, पर उन्हनि जंहिं तरीक़े सां हुन ते रिव्यू लिखियो आहे उहो ॾाढो मतिलबु इंट्रस्टिंग ऐं उहो पढ़ी करे हिकु अगरि आम माण्हू जंहिंखे फिल्म जे बारे में न ख़बर हुजे त अहिड़ी का फिल्म आहे, लेकिन अगरि उहो उन रिव्यू खे पढ़े त उहो पाण ई उन इंट्रस्ट डेवलप थींदो त यार कंहिं शइ जे बारे में आहे, कंहिं फिल्म जे बारे में आहे त उहो छा हुनजो कहिड़ी फिल्म आहे ऐं कीअं आहे, त उहो ॾाढो सुठे हुनजो तव्हां असांखे ॾाढा भला रिव्यूज़ मिलिया आहिनि। अच्छा, हिन फिल्म जो जेको आहे प्रोडक्शन कंहिं कई आहे? सभ खां पहिरीं त इहे नाज़रीन खे ॿुधाइणु ज़रूरी आहे। ऐं ॿियो डायरेक्टर हिन फिल्म जो केरु आहे? एक्चुअली हिन फिल्म जी प्रोडक्शन डायरेक्टर प्रोड्यूसर उहो राहुल एजाज़ आहे। राहुल एजाज़ इन जी प्री प्रोडक्शन राहुल एजाज़ पाण कई आहे। उन सां गॾु उनजी हेल्प सां शमून अब्बासी साहब, उन्हनि जी हेल्प सां, ऐं प्रोड्यूसर बि राहुल पाण आहे। वजदान शाह जेको मूंसां गॾु हिकिड़ो ॿियो को एक्टर आहे उहो एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर आहे। कामरान जावेद हिकिड़ो ॿियो जेको आहे उहो डिस्ट्रीब्यूटर ऐं एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर बि आहे। प्लस जेको राहुल आहे उन पाण डायरेक्ट कई आहे, लिखी पाण आहे, ऐं उनखां पोइ सॼो जेको बि जेकी बि डिज़ाइनिंग आहे फिल्म जी फ्रॉम बिगनिंग टू एंड सभु कुझु उहा राहुल पाण कई आहे। अच्छा, इहा जेकी शूटिंग आहे इहा किथे थी? मतिलबु सिंध जे ई इन इलाइक़े में दरिया सिंध ते थी, सिंधु दरिया ते, या अञा कंहिं ॿी साइड्स ते बि तव्हांखे वञिणो पियो? न, असां जेकी शूट कई आहे उहा अलॻि अलॻि जॻहियुनि ते आहे। जेकी अलमहरान ते कई आहे, सिंधु दरिया ते कई आहे, ऐं वसीम मलूक शाह हिकिड़ो ॻोठु आहे उते कई आहे, ऐं उनजे कोटरी में कई आहे। उनजे अलावा असां कुझु अहिड़ियुनि जॻहियुनि ते बि शूट कई आहे। मतिलबु आहे त सॼी शूट सिंध जे अंदरि ई ऐं दरिया सिंध जे आसपास ई जेको आहे उहे उन्हनि जॻहियुनि ते आहे जिते शूट पॉसिबल थी सघे पई, असां उते शूट कई आहे। अच्छा, हिन में कहिड़ो मतिलबु हुन में को अहिड़ी ॾुखियाई आई हुजे, को ॾुखियो मरल हो या को तकलीफ़ आई हुजे, का अहिड़ो आहे को सीन हिन में? हा, पहिरियों ॾींहुं जेको असांजो शूट जो हुयो, दरअसल असां वटि जेको टाइम हुयो उहो इलाही घटि हूंदो आराम करण जो या सुम्हण जो, छो त असांखे जीअं असां स्टे कयूं पिया हैदराबाद में, ऐं जेकी असांजी लोकेशन हुई शूट जी उहा हैदराबाद खां डिस्टेंस ते हुई, मतिलबु कुझु 50 किलोमीटर 60 किलोमीटर असांखे एतिरो ट्रेवल करिणो पए पियो हुन लोकेशन ते पुॼण जे लाइ। त उते असां जेकी फिल्म शूट थी आहे टोटली जनरल लाइट ते थी आहे, त उन जे लाइ असांखे उन जे हिसाब सां पहुचणो पए पियो, वरी ख़तम बि उन हिसाब सां पंहिंजो ॾींहुं करिणो पए पियो लाइट जे हिसाब सां। त असां जेको आहे असां मतिलबु कोई 4 बजे राति जे निकिरंदासीं लोकेशन ॾे, उते असां कोई 5 बजे पुॼंदा हुआसीं। देन उन खां जेसिताईं सेटअप थींदो त हल्को हल्को सिजु निकिरंदो हुयो, ऐं देन असां पंहिंजी शूट स्टार्ट कंदासीं। त पहिरें ॾींहुं ईअं थियो जो असां जो पहिरियों ॾींहुं हुयो कंहिंखे आइडियो न हुयो, त असां जॾहिं लोकेशन ते पहुतासीं त ॾाढो सीउ हुयो। फरवरी जो महीनो, ॾाढो सीउ, एतिरो सीउ हुयो जो असां गाॾियुनि खां ॿाहिरि ई न पिया निकिरूं, त यार ॾाढो सीउ आहे, असांखे मतिलबु वेट कयूं थोरो सीउ घटि थिए। ऐं ॿियो सफ़ा असां किनारे ते हुयासीं त पाणीअ जी थधी हवा बि लॻे पई। उहो साॻियो ई ॾींहुं, मतिलबु उहो सुबुह जा 5 थियनि पिया, एॾो सीउ हुयो हद खां वधीक जो असां चयोसीं हाणे कीअं थींदो। देन उन ई ॾींहं ते 11 बजे एॾी तेज़ गर्मी, एॾी तपिश, ऐं एॾी उहा मिटी जेकी सुबुह जो थधी पई लॻे, उहा वारी उहा एॾी गरम थी वई जो असांखे लॻे ई न पियो त असां उहो हिकिड़ो ई ॾींहुं असां गुज़ारियो आहे। ईअं लॻे पियो त हे सुबुह हिकु असां कंहिं ॿी जॻह ते हुयासीं, को ॿियो मौसम हुयो, हींअर असां किथे ॿिए हंधि आहियूं, हिते को ॿियो मौसम आहे।
एॾो डिफरेंस पियो फील थिए। असां हुते पाणी रखियो, छो त पाणी असां खणी वियासीं पीअण वग़ैरह जे लाइ, त असां हिकिड़े साइड ते पाणी रखियो, त मंझंदि जे 12 वॻे उहो पाणी प्रॉपर मतिलबु ईअं जीअं उबरियल पाणी हूंदो आहे, बॉयल वाटर, एतिरो गरम थी चुको। ऐं असां सोचूं पिया त यार छा कयूं, पीऊं न पीऊं। ॿियो असां जंहिं लोकेशन ते हुयासीं उनखां मतिलबु अराउंड 80 किलोमीटर ताईं आसपास कुझु बि न हुयो, त असां किथे वञूं, वञी करे किथां कुझु अरेंज करे अचूं, या कुझु खाई पी अचूं, या कुझु पाणी किथां अरेंज करे सघूं, त असां अहिड़ी लोकेशन ते हुयासीं। उहो पहिरियों ॾींहुं ॾाढो टफ हुयो, मतिलबु उनमें असां सर्दी बि महसूसु कईसीं, गर्मी बि कईसीं, लू बि, जेकी लू लॻंदी आहे, ॿ मौसमियूं, ऐं ॿियो जेको उस गर्मी, ऐं ॿियो आसपास का जॻह बि न किथे शाम वञी करे वेहूं, त असां बसि उते ई पंहिंजनि ई बसि कपिड़नि सां, चादरनि सां मथां पाण ईअं ढके करे मिड़ई शाम करे वेठा हुयासीं। त जी, त पहिरियों ई ॾाढो टफ हुयो। अच्छा, ॿियो आम तासुर ॾिनो वेंदो आहे त बाबा सिंधियुनि खे ख़ासि तौर ते फिल्म इंडस्ट्री में, क्रिकेट में, या PCB में, या मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते सिंधियुनि खे थोरो रिप्रेज़ेंट घटि कयो वेंदो आहे, उन्हनि खे घटि मौक़ा ॾिना वेंदा आहिनि। इन में केतिरी सदाकत आहे? बीइंग एन एक्टर, तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो। यार बीइंग एन एक्टर, मां चवंदुमि त आई थिंक जंहिं माण्हू वटि टैलेंट आहे, जंहिं वटि पैशन आहे, जेको करणु चाहे थो, त उहो करे थो। इलाही एक्टर आहिनि, अगरि मां नालो खणां, पारस मसूर साहब सिंधी एक्टर आहिनि, ऐं उनजो प्रॉपर हिकु भलो नालो आहे ड्रामा इंडस्ट्री में, लक्स अवार्ड खटी चुका आहिनि, त उहे सिंधी स्पीकिंग आहिनि। उनजे अलावा ॿिया बि इलाही सिंधी स्पीकिंग, हा, फहद मुस्तफ़ा आया, या ॿिया बि इलाही सिंधी एक्टर आहिनि जेके पंहिंजी एफर्ट सां, महिनत सां, आई नो मुश्किल सभिनि जे लाइ आहे, मां ईअं न चवंदो, हा, सभिनि खे, मतिलबु आई थिंक जेको लॻो पियो आहे, जंहिंखे हिकु हूंदी आहे न, हिकु उमेद हूंदी आहे त यार हाणे थींदो, हाणे थींदो, हाणे थींदो, जंहिं उमेद में लॻो पियो आहे त पोइ हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु थींदो आहे, त उहो थिए थो। बाक़ी ईअं आहे त अगरि तव्हां एफर्ट कयो था ऐं पोइ तव्हांखे लॻे थो त यार न थींदो, माण्हुनि जी ॻाल्हियुनि में अची करे, त न यार असां सिंधी आहियूं, तंहिं करे उहो असांखे सपोर्ट न कंदो, त मां इन ॻाल्हि में एतिरो मां न मञंदो आहियां। मां मञंदो आहियां अगरि तव्हां में पाण में जुस्तजू आहे करण जी, त तव्हां कुझु बि करे सघो था। एवरीथिंग इज़ पॉसिबल। एवरीथिंग इज़ पॉसिबल। सही सही। इन खां अलावा अहिड़ो को सीन जेको तव्हांखे फिल्म में मतिलबु ॾुखियो लॻियो हुजे, सफ़ा तमामु घणो? यार फिल्म में आई थिंक हिकिड़ो कैरेक्टर हुयो, उहो मूंखे थोरो, पहिरियां जॾहिं मां पढ़ां पियो, जॾहिं मूंखे रीडिंग कयूं पिया असां, त मूंखे लॻो त यार हा, हे थोरो आसान आहे, हिनखे पोर्ट्रे करणु थोरो आसान आहे, हिन में थोरी घटि महिनत करणी पवंदी। लेकिन जॾहिं असां शूट ते हुयासीं, जॾहिं असां रिहर्सल शुरू कई, त उन में मूंखे थोरो थिए पियो। दरअसल डिफरेंट कैरेक्टर्स उनमें आहिनि, जेतिरा बि असां 3 एक्टर आहियूं, सभिनी अलॻि अलॻि किरदार कया आहिनि, हर एक्टर 3-3, 4-4 किरदार करे थो, टोटल 11-12 कैरेक्टर आहिनि। त हिकु ॾींहुं तव्हां हिकिड़ो किरदारु कयो था, तव्हां राति 12 बजे घरु आयो, उन खां पोइ तव्हांखे सुबुह जो 4 बजे वरी उथिणो आहे, वरी फौरन ॿियो किरदारु करिणो आहे। उन जेको किरदारु पहिरें किरदार खां सफ़ा मुख़्तलिफ़ आहे, उनजो जेको आहे अंदाज़ ॻाल्हाइण जो, घुमण जो, ऐं उनजी जेकी बैकग्राउंड आहे, सभु डिफरेंट आहे। त तव्हांखे उहो किरदारु, उन खां पोइ 3 ॾींहं ते वरी 3 किरदारु आहे, चौथे ॾींहं ते 4थों किरदारु आहे। त इहा जेकी हर ॿिए ॾींहं जेको नओं किरदारु असां कयूं, पर उन में जेकी शिफ्ट करणी पए पई, त तव्हां हिकिड़े किरदार मां निकिरी करे, हाणे जेको पहिरियों किरदारु आहे, तव्हां थ्रू आउट रिहर्सल कंदा आया, तव्हां अची करे पहिरियों किरदारु करे छॾियो। लेकिन जेको ॿियो किरदारु आहे, उनजे लाइ त तव्हां प्रॉपर, मतिलबु तव्हांखे हिकु ॾींहुं बि नथो मिले, इवन कुझु घंटा बि नथा मिलनि उनखे प्रिपेयर करण जे लाइ। त उहो जेको ॿियो किरदारु जेको मां कयो ॿिए ॾींहं ते, उहो मुंहिंजे लाइ थोरो मुश्किल हुयो। उन में मूंखे प्रॉपर, मतिलबु मूंखे इहो सोचणो पए पियो त यार मां छा सही कयां थो, या मां जेकी हिकु डायरेक्टर जो विज़न आहे उन ते मां पूरो करे सघां थो, या जेकी मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सेटिस्फेक्शन आहे उहा थींदी हिन सां, त उहो मुंहिंजे लाइ प्रॉपर हुयो। ऐं हा, ऐं उनजी रिहर्सल में बि मूंखे थोरो महिनत वधीक करणी पई, त यार हा, हिनखे जेको आहे हेसि मथे हूंदो आहे, पाण खे ख़बर हूंदी आहे यार मां कयां छा थो, त उन में उहा शइ मूंखे न पई थिए, त यार मां जेको कयां थो सही थो वञे, ग़लति थो वञे, कीअं थो वञे, इहो। जी। ॿियो दरिया सिंध ते हिन महिल पंजाब में किनाल ठहनि पिया, ऑब्वियसली तव्हां सां रिलेटेड आहे या न, मां इहो सवाल कंदुसि, छा मुंहिंजो कंटेंट इहो रहियो बि आहे, मां हिन ते घणो ॻाल्हाईंदो बि आहियां। त सिंधू दरिया ते जेके नवां किनाल ठहनि पिया, छा ही फिल्म हुन सां रिलेटेड आहे? यार हिकिड़ी शइ मां वेरी क्लियरली मां इहो ॿुधाईंदुमि, त असां जेकी फिल्म शूट कई आहे न, असां इहा फिल्म शूट कई आहे 2023 में, लाइक फरवरी 2023 में, अॼु खां ऑलमोस्ट 2 साल पहिरियां। ऐं उन महिल अहिड़ो को इशू न हुयो सिंधू दरिया जो या कैनालनि जो, ऐं अहिड़ी का ॻाल्हि ॿोल न हुई। जनरली जीअं हज़ारनि सालनि खां दरिया वहंदो थो अचे, ईअं वहे पियो। त असांजो जेको फिल्म जो हिकिड़ो विज़न हुयो, या जेको हिकिड़ो हुनजो
छा चइजे जेकी उनजी हिकिड़ी जेकी उहा मैसेज पुॼाए थो उहो इहो थो पुॼाए त थ्रू आउट असां सिंधियुनि उन दरिया खे कीअं ट्रीट कयो आहे। असां पाण एज़ अ सिंधी स्पीकिंग, या मां पाण सिंधी आहियां, मुंहिंजो तालुक सखर खां आहियां, त सखर मां दरिया सिंध वहे थो, या जितां जितां वहे थो दरिया सिंध, जेके उतां जा माण्हू आहिनि, मल्हा आहिनि जेके रहनि था, मतिलबु पूरे सिंध खे दरिया सिंध हलाए थो, त उन्हनि माण्हुनि जी पंहिंजी छा एफर्ट रही आहे उन दरिया खे बहितर बणाइण में। सही सही। त असांजो जेको मेन उन वक़्तु जेको कहाणीअ जे पोयां जेको हिकिड़ो इंटेंशन हुई उहा इहा हुई त असां इहो ॾेखारियूं त असांजी दरिया सां मोहबत केतिरी आहे, असां उनजे लाइ छा था कयूं, दरिया असांजे लाइ छा थो करे। लेटर आई थिंक 2024 में अची करे इहे कैनाल जा इशूज़ बीठा ऐं उहे थिया, छो त दरिया सिंध आहे। त आई थिंक अगरि दरिया सिंध ते का बि फिल्म ठहे थी, हेॾी वॾी दरिया सिंध आहे, हज़ारे फिल्मूं ठही सघनि थियूं, ऐं का बि फिल्म ठहे थी, किथे न किथे हिकु पॉइंट ते अची करे उते फिल्म उहा बीहंदी, या उते उहा कहाणी बीहंदी जिते माण्हू चवंदो त यार ही शायदि कनेक्ट करे थी फलाणे कैनाल वाले मसइले सां या फलाणे हुन सां, बट इंटेंशनली असांजी फिल्म जो उहो प्रोपेगेंडा न हुयो। इन में हिकिड़ो मैसेज असांजे नाज़रीन खे वेंदो, ऐं ज़रूरु इन फिल्म जो जेको आहे इंतज़ारु त हू ज़रूरु कंदा त हिन फिल्म जो कहिड़ो ओरिजिनल मैसेज आहे। ख़ैर हिन महिल रिवील नथो करे सघिजे, बिल्कुलु हिन महिल रिवील कंदासीं त उहो ट्विस्ट, उहो सस्पेंस ख़तम थी वेंदो। हा बिल्कुलु ईअं ई आहे, ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई न त मां छो त पोइ माण्हू सिनेमा न वेंदा, तंहिं करे अगरि मूंखे मैसेज खपे त तव्हांखे सिनेमा वञिणो पवंदो ॾिसण जे लाइ। जी ॿुधी छॾियो बाबा, लाज़मी वञिणो आहे सिनेमा। अच्छा, ऐं ॿियो हिन खां अलावा हिकिड़ो मां इहा वीडियो रखी हुई, उन माण्हुनि जो कमेंट्स आया आहिनि त इहा फिल्म जेकी आहे उहा ईद उल फितर ते रिलीज़ थियणु घुरिजे। माण्हुनि जो घणो इहो आहे ईद उल फितर रिलीज़ थियणु घुरिजे। हा सही आहे। तव्हांजो हुन हवाले सां छा आहे? तव्हां जुलाई जो अनाउंस करे छॾियो आहे? न, मां एक्चुअली मां प्रॉपर को मां ऑफिशियली अनाउंस न कयो त जुलाई में थींदी, पर छो त असां मां पाण मतिलबु एज़ हुन में हिकु पार्ट आहियां हुन सॼे प्रोडक्शन जो, सॼे सॼे हा ॿिया बि आहिनि मूंखां सीनियर बि आहिनि, ऐं आई थिंक मां सभिनि खां जूनियर आहियां हुननि में, जेके डायरेक्टर आहे या जेके मुंहिंजा को एक्टर आहिनि उहे मूंखां सीनियर आहिनि। मुंहिंजो को वजदान शाह, उहो माशाल्लाह काफ़ी सीनियर अदाकार आहे, राहुल पाण मूंखां सीनियर आहे, ऐं जेके ॿिया क्रू मेंबर आहिनि सभु सीनियर आहिनि मूंखां। त आई थिंक जेके उनजो पंहिंजो हिकिड़ो प्रोडक्शन जी शइ आहे हिकिड़ी, उहा हिकु थोरो उहो डायरेक्टर पॉइंट ऑफ व्यू आहे त डायरेक्टर कॾहिं चाहे थो त रिलीज़ थिए, लेकिन मां इहो चई थो सघां त मां डायरेक्टर सां ज़रूरु उहा रिक्वेस्ट कंदी, या जेके बि ऑफिशियल्स आहिनि उन सां रिक्वेस्ट कंदी त माण्हू ऑडियंस जी इहा डिमांड आहे त पोइ असां बिल्कुलु असां कमु ऑडियंस जे लाइ कंदा आहियूं, उनजे लाइ कंदा आहियूं, बिल्कुलु कोशिशि कंदी जेको पॉसिबिलिटी थी सघे थी। अच्छा, इंडस इकोस खां अलावा इन जो सिंधी में त सिंधूअ जी गूंज नालो आहे हिन मूवी जो, इन खां अलावा किथे किथे कहिड़ा ड्रामाज़ या कहिड़ी मूवीज़ में तव्हां कमु कयो आहे? या इन जे अलावा इन खां पहिरियां मां हिकिड़ी 2019 में सुपरस्टार फिल्म हुई, उन मां हिकिड़ो थोरो कमु कयो हुयो माहिरा ख़ान सां गॾु। अच्छा। हा, उनजे अलावा मां NCA जे कुझु प्रोजेक्ट्स में कमु कयो आहे। उनजी हिकिड़ी मां पहिरां हिकु अनपर्सन हिकु शॉर्ट फिल्म हुई, उन में कमु कयो। देन उन खां पोइ हिकिड़ी आफ्टर फ्लड जेको आहे हिकिड़ी फिल्म हुई कंडी, उन ते मां कमु कयो, ऐं उहा आई थिंक किथे कुझु फेस्टिवल्स में उहा बि हली हुई, ऐं प्लस कैनेडा वग़ैरह हेॾे किथे हुनजी स्क्रीनिंग थी हुई। आई थिंक 10-12 ॾींहं लाहौर में हली उहा स्क्रीन थी। त ऐं प्लस मां TV ते कमु कयो आहे, ऐं TV ते एक्सप्रेस TV जे ड्रामनि में कमु कयो आहे, जियो TV जे ड्रामनि में कमु कयो आहे। प्लस मां थिएटर कंदो रहंदो आहियां, पोइ 7-8 सालनि खां मां प्रॉपर थिएटर कयां पियो एज़ अ डायरेक्टर, एज़ एन एक्टर। हा, सिंधी ड्रामा इंडस्ट्री खे कीअं था ॾिसो? यार मां सिंधी ड्रामा ई न ॾिसंदो। अच्छा। न, दरअसल मां ईअं चवंदुमि यार सिंधी जेकी ड्रामा इंडस्ट्री आहे, आई थिंक हर कंहिंजो पंहिंजो विजन हूंदो आहे, शायदि जेको उनजो विजन आहे उहो उन ते हलनि पिया ऐं बहितर थी थो सघे। आई थिंक छो त असांजी जेकी ऑडियंस आहे, सिंधी ऑडियंस आहे, हींअर उनमें ॾाढो शऊर आहे, ॾाढी पढ़ियल लिखियल ऑडियंस आहे। असांजो अदब जेको आहे इलाही क़दीम अदब आहे, लाइक असांजी ज़बान हज़ारनि सालनि खां हलंदी थी अचे, सिंधी हज़ार साल पुरानी ज़बान आहे। मुंहिंजो दड़ो अॼु खां 5000 साल पहिरियां हुयो, उन महिल बि सिंधी ॻाल्हाई वेंदी, तॾहिं खां उनखां अलाए केतिरो पहिरियां खां अॼु ताईं असां त इहो ई पढ़ियो 5000 साल पहिरियां, अलाए केतिरी 1000 साल पुरानी ज़बान आहे। असांजो अदब एतिरो वसी आहे। मां त अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हैमलेट हिकिड़ो शेक्सपियर जो प्ले आहे, विलियम शेक्सपियर जो, उनजो तर्जुमो थियो आहे 1920 में सिंधी ज़बान में। ठीकु आहे, 1920 में सिंधी ज़बान में तर्जुमो थियो आहे, ऐं उहो जेको तर्जुमो आहे उहो एतिरो बहितरीनु थियल आहे,
एतिरी बहितरीन सिंधी ज़बान में थियल आहे जो माण्हू पढ़े त मज़ो अची वञे। ऐं उन खां पोइ अची करे 60 खां पोइ अची करे जेके बि शेक्सपियर जा ड्रामा आहिनि उहे उर्दू में तर्जुमा थिया आहिनि। इन मतिलबु सिंधी पहिरियां खां आर्ट में ऐं अहिड़नि ड्रामाज़ में ऐं जेको इन सभिनी शयुनि में एक्टिव रही आहे। हा बिल्कुलु। त उन हिसाब सां मां इहो चवंदुमि त जेको सिंधी ड्रामाज़ आहिनि जेके हींअर करंटली हलनि था, आई थिंक उहे बहितर खां बहितर जेतिरो करे सघनि उहे करनि, छो त हींअर जेको असांजो सिंधी ऑडियंस आहे उहा ॾाढी शऊर वारी आहे ऐं उन में शऊर अचे पियो, उहा अंडरस्टैंडिंग अचे पई। त आई थिंक उहे शयूं तबा जेके पहिरियां खां हूंदा, जेके उतां जो क़बाइली जेके उतां जूं कहाणियूं आहिनि जंहिंमें जेको ॾेखारनि था धाड़ेल कल्चर आहे, वॾेरो कल्चर आहे, आई थिंक उन खां निकिरी करे कुझु दुनिया भरी यार सिंधी इवन जेको ज़रूरी न आहे रुगो कलेक्शन को हा एग्जैक्टली रिफल लेकार तव्हां अगरि सिर्फ़ उहे छा चवंदा लिटरेचर पढ़ो सिंधी त उन में तव्हांखे एॾियूं कहाणियूं मिलंदियूं त माण्हू इलाही कुझु ठाहे सघे थो। इन जो हिकिड़ो गोबिंद माली हिकिड़ो सिंधी राइटर आहे, उन ॾाढा ज़बरदस्त प्लेज लिखिया आहिनि। उनजो हिकिड़ो प्ले मां पाण जेको डायरेक्ट कयो आहे, उन्हनि जूं कहाणियूं एतिरियूं ज़बरदस्त आहिनि त उहे उन बाक़ाइदा उन लिखियूं थिएटर जे लाइ आहिनि, लेकिन अगरि उन्हनि खे एक्सटेंड करे या उन्हनि खे बहितरीन तरीक़े सां अगरि टीवी ते पेश कयो वञे त हिट स्टोरीज़ आहिनि उहे। फारूक रिन साहब जो जीअं सन टीवी में रहियो आहे, सिंधी मीडिया में रहियो आहे ऐं सिंधी ड्रामा इंडस्ट्री में रहियो आहे, उन खां पोइ उनजो हम टीवी ते ड्रामो आयो आहे बिल्कुलु रिसेंटली। त अहिड़े क़िस्म जा स्टोरी राइटर छा सिंध वटि हिन महिल कमी आहे या आहिनि या न? या न कमी न आहे, कमी मां तव्हांखे चवंदुमि त यार मां इवन मां चवंदुमि त कंहिं नंढे खां नंढे ॻोठ जो नंढे खां नंढो स्कूल आहे, उन जो को ॿार बि आहे न, उनखे बि तव्हां वञी करे चवंदो न का कहाणी था ॿुधाए त उहो तव्हांखे बहितरीन कहाणी ॿुधाईंदो। एतिरियूं कहाणियूं आहिनि सिंध में, का कमी न आहे। अंसार महर साहब के हिन खां टॉपिक खां हटूं था थोरो, अंसार महर साहब के छा भला सिंधी ड्रामा इंडस्ट्री या फिल्म इंडस्ट्री मां का ऑफर आई आहे त हेॾे अची कमु कर? यार उर्दू इंडस्ट्री मां मूंखे ऑफर आई आहे इन फिल्म खां पोइ, हिकु ॿिनि डायरेक्टर्स मूंसां राब्तो कयो आहे, प्लस कमर्शियल्स वग़ैरह जे लाइ राब्तो कयो आहे, बट सिंधी साइड खां छो त मां बि इलाही घटि माण्हुनि खे सुञाणींदो आहियां, शायदि मूंखे बि एतिरा माण्हू न सुञाणंदा आहिनि, त उन हिसाब सां हींअर हाणे मसरूफ़ियात छा आहिनि तव्हांजा? यार हींअर जेके मसरूफ़ियात आहिनि त उहे बसि मां हींअर हिकिड़ो थिएटर प्ले आहे मां उन ते कमु पियो कयां, ऐं प्लस जेके इंटरव्यूज़ वग़ैरह थियनि पिया उन्हनि खे मां टाइम पियो ॾियां, ऐं ॿियो जेको आहे वधीक वॾी पंहिंजी स्टडी वग़ैरह ते मां फोकस कयां पोइ फ़िलहाल। अच्छा, स्टडी छा पई हले? न कुझु न, बसि मां ये बुक्स वग़ैरह पढ़ंदो आहियां। अच्छा, हा मां बुक्स वग़ैरह पढ़ंदो आहियां त बसि उहो लिटरेचर वग़ैरह जो मां आहियां थोरो शौक़ीन आहे त मां पढ़ंदो रहंदो आहियां जी। पोयां सखर खां कहिड़े ॻोठ खां तालुक आहे? मुंहिंजो बेसिकली तालुक आहे लखी गुलाम शाह डिस्ट्रिक्ट शिकारपुर। अच्छा। हा, लेकिन मुंहिंजी पैदाइश ऐं मुंहिंजो सॼो ब्रॉटअप उहो हितां जो आहे, कराची जो आहे। मां हिते ई कराची में पैदा थियो आहियां सॼो हितां, ऐं कॾहिं कॾहिं असां वेंदा आहियूं हुते, ऐं जॾहिं वेंदा आहियूं त मूंखे ॾाढो मतिलबु थींदो आहे, फैसिनेट थींदो आहे त यार घुमंदो आहियां, ज़मीननि ते वेंदो आहियां, हेॾे वेंदो आहियां, होॾे वेंदो आहियां, माण्हुनि सां मिलंदो आहियां, त उतां जो कल्चर ऐं उतां जी ॿियूं शयूं, प्लस जॾहिं प्रॉपर फिल्म जी असां शूट कयूं पिया त उन महिल असां जे माण्हुनि सां मिलियासीं, त उहे त अगरि हैदराबाद में या कोटरी में प्रॉपर उहे ॻोठ जा माण्हू आहिनि त उहे उनजो मिलणु, उन सां वेहणु, असांखे यादि आहे असां आई थिंक ॿई कोटरी वारे बैराज में असां शूट कयूं पिया त उहो जेको कश्ती हलाए पियो माण्हू, उहो त असांजी शूट ख़तमु थी, असां वापसि अचूं पिया त हुन को रस्तो हुयो तक़रीबन अधु कलाक जो रस्तो हुयो पाणी में असां एतिरो अॻिते निकिरी वियासीं, पाणी में असांखे वापसी मतिलबु अधु कलाकु लॻी पियो। हुन अधु कलाक ते असांखे कहाणियूं ॿुधायूं, गाना ॿुधायईं, एतिरी ज़बरदस्त हुन शाइरी ॿुधाई, किथे ॿुधी न हुई मां शाइरी, मां किथे आहे शाइरी यार, किताबनि में कहिड़नि किताबनि में आहे, इहा साम्हूं अचे, इहे शाइरी, इहे कहाणियूं हिननि माण्हुनि खे आन करण जी ज़रूरत आहे, इहे अचनि साम्हूं अचनि। बिल्कुलु इलाही कुझु जेको आहे ईअं सम्झो दफ़न थियो पियो आहे जंहिंखे कढण जी ज़रूरत आहे। अच्छा, हा बिल्कुलु। ॿियो हिकिड़ो को पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस ॿुधायो इन फिल्म सां लाॻापियल, हिन में छा अहिड़ो सस्पेंस थी सघे थो माण्हुनि खे, मतिलबु कहिड़े तरीक़े सां हिकिड़ो मैसेज बि ॾियणु चाहियो था? यार मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस इहो त यार जॾहिं मूं वटि कहाणी आई, जॾहिं राहुल पहिरियां मूंसां राब्तो कयो, चई यार हीअं फिल्म करणी आहे, असां वेठासीं, असां
हुन कहाणी खे ॾिठोसि, कहाणी पढ़ीसि, मां ठीकु आहे मां घर वञा, मां वरी फर्दर मां तव्हां मूंखे मोकिलिजो, मां पढ़ां थो, मां ॿुधाईंदुमि तव्हांखे। मां कहाणी पढ़ियमि त यार मूंखे उहा ॾाढी मूंखे हुन मतिलबु लॻी त यार ग्रैबिंग आहे, हिन में कुझु आहे जेको माण्हुनि जे लाइ हुजे। ऐं प्लस छो त मां हिते रहियो आहियां, मूंखे एतिरी थोरो इंटीरियर जी ख़ैर चवण त न खपे, चवंदे थोरो बुरो लॻंदो आहे, लेकिन मूंखे एतिरी ख़बर न आहे उतां जी, त उतां जो रहन सहन छा आहे, उतां जा मतिलबु माण्हू जो प्रॉपर हिकिड़ो जी जी हा, मूंखे थोरो एतिरो हो न आहे त उतां जे माण्हुनि जा मसइला छा आहिनि या छा मसइला आहिनि। आई नो ज़मीन जा मसइला हूंदा आहिनि, पाणी जा मसइला हूंदा आहिनि, इलाही इहे जनरली उहे ॻाल्हियूं जेके ॿुधियूं आहिनि, प्रॉपर हुनखे एक्सपीरियंस न आहे कयो। त आई थिंक मूंखे ईअं लॻो त हीअ जेकी फिल्म आहे न, हीअ उन्हनि जे लाइ आहे, हीअ उतां जे माण्हुनि जे लाइ आहे, हीअ उन्हनि खे हिकिड़ो उन्हनि जे लाइ का हिकिड़ी मतिलबु प्रॉपर का आहे उहा शइ जंहिंजे जीअं को इंतज़ारु हुजे न, अचानक उहा शइ साम्हूं अची वञे, सही हीअ फिल्म उन्हनि जे लाइ आहे। त उहे उन खां रिलेट कंदा त हा यार हे त हे मूंखे लॻो जेको माण्हू फिल्म ॾिसंदो न, जेको माण्हू उहो फिल्म ॾिसे थो, जेतिरियूं डिफरेंट कहाणियूं आहिनि, अगरि तव्हां फिल्म ॾिसो था या कोई बि माण्हू फिल्म ॾिसे थो, जेको डिफरेंट कहाणियूं हुन में ॾिसंदो यार, पहिरीं कहाणी चवंदो यार हेड़ो मुंहिंजो चाचो हुयो, हे कमु मुंहिंजे मामे कयो, हे मां आहियां, सही। ॿी कहाणी ॿी ई आहे यार, हा हे मसलो मूंसां थियो हुयो, हे मसलो फलाणे सां थियो हुयो, कैरेक्टर इमेजिन करे सघे थो माण्हू। हा हो पाण ई उनखे इमेजिन बि न, बल्कि उहो किरदार फिट वेठा आहिनि उन्हनि अच्छा रियल किरदारनि में, त हो चवंदो हा यार हे हेड़ो सीन असां सां गॾु थी चुको आहे, अच्छा हे जेको आहे हे हीअं मुंहिंजे चाचे कयो, हे मां कयो, हीअं बाबे कयो, असां हे हुयासीं, मतलब प्रॉपर उहो हिकिड़ो कनेक्शन आहे इन फिल्म जो हिकु माण्हुनि सां, जेके उतां जा माण्हू आहिनि, हितां जा माण्हू आहिनि जेके कराची जा माण्हू आहिनि, सभिनि सां उहो कनेक्शन, उहे अहिड़ी कहाणियूं आहिनि त तव्हां भले तव्हां ॻोठ में रहियो था, तव्हां शहर में रहियो था, तव्हां किथे बि रहियो था, त किथे न किथे उहा कहाणी तव्हांजी लाइफ खे टच करे थी, त तव्हां चवंदो था हा यार हे हीअ ॻाल्हि ग़लति नथी थी सघे, हीअ ॻाल्हि ईअं आहे, इहो फैक्ट आहे। तव्हां मल्टीपल कैरेक्टर्स जी ॻाल्हि कई त तव्हांजो उन ई फिल्म में मल्टीपल कैरेक्टर्स आहिनि? जी अच्छा जी, मल्टीपल कैरेक्टर्स घणा? मुंहिंजा आहिनि 3 किरदार आहिनि हुनमें। 3 किरदार? 3 किरदार आहिनि। अच्छा जी, 3 मुंहिंजा आहिनि, मतिलबु ऑलमोस्ट सभिनि जा बराबरि ई आहिनि, 3 आहिनि, सभिनि जा 3 किरदार आहिनि जी। अच्छा अच्छा, हिकिड़ो एजाज़ कुरैशी साहब जे सवाल आहे उनजो आहे, प्लस मुंहिंजो आहे, प्लस सॼी सिंधी जेकी क़ौम आहे उनजो आहे, त सिंधी बीइंग सिंधी, तव्हां सिंधी बि आहियो, त सिंधियुनि जे लाइ को अहिड़ो प्लान, अहिड़ी का शइ जेकी तव्हां करणु चाहियो, तव्हांजो को ड्रीम हुजे त मां हीअं करणु चाहियां थो, हीअं ॾिसणु चाहियां थो? हथियार कल्चर माने करणु यार आई थिंक शऊर जेको आहे न, उहो सभिनि खां वॾो हथियार आहे। अगरि तव्हां वटि शऊर आहे त तव्हांखे सही ऐं ग़लति जी ख़बर पवंदी। ऐं मां थोरो ॿुधायां त जेको सिंधी कल्चर आहे उहो हथियारनि सां ॿधल ई न आहे, उहे त बाद में जॾहिं असांखे डिस्ट्रैक्ट कयो वियो, असांखे असांजा ज़हन ख़राबु कया विया त असां हथियार खयासीं। सिंधी लिटरेचर त हिकिड़ो प्यारो ऐं मतिलबु हिकिड़ो अहिड़ो महिमान नवाज़ ऐं हिकिड़ो प्यार करण वारा माण्हू आहिनि, सही आहे। हे त असांखे जेको आहे गुमराह कयो वियो इनडायरेक्टली डायरेक्टली, त असां जेको आहे बसि पोइ जॾहिं सरकार साईं सरकार बसि पोइ हाणे उहो हा त वधीक तव्हांखे ख़बर आहे मां छा थो ॻाल्हाइणु चाहियां, बसि त हा। ऐं मुंहिंजो जेको मां जेको चाहींदुमि त यार मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, मां बाबर मंगी तव्हां सुञाणंदा हूंदो हींअर, जी जी, त मां हालांकि उहो मूंखे अमजद मीरानी आहे, बाबर मंगी आहे, उहो मूंखे न सुञाणींदा हूंदा, उहो ख़ैर बाबर मंगी त मूंखां वॾो आहे माशाल्लाह स्टार आहे, त मूंखे न सुञाणींदो उहो, पर मां जॾहिं उनजो गाना ॿुधंदो आहियां, जॾहिं उनजी मां जेकी मुंहिंजी वीडियोज़ ईंदियूं आहिनि मां ॾिसंदो आहियां, त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त यार सिंधी वधनि था अॻिते। हा, हिकिड़ो नओं ट्रेंड तव्हां सैफ समय जो साहब हुयो, बिल्कुलु स्केचेस जे थ्रू शेख हयात खे, लतीफ़ खे, उन्हनि खे उन बहितर तरीक़े सां प्रेज़ेंट कयो, त इहो तरीक़ो छो नथो थी सघे? मिसाल थी थो सघे, बिल्कुलु थी थो सघे। ॿियो हिकिड़ो नौजवान हुयो अमजद मीरानी, मां उनखे बि, हालांकि मुंहिंजो उन सां लाड़काणे सां तालुक आहे, मुंहिंजे शहर जा माण्हू आहिनि, मां चवंदो कोशिशि करे उन्हनि खे जेतिरो वस पुॼे त मां मथे खणी अचां, एतिरो वस आहे न फिलहाल, हिन प्लेटफॉर्म जे थ्रू तव्हांजे दोस्तनि जे थ्रू ई असां उन्हनि खे अॻिते करे सघूं था। त उन जदीद मतिलबु दौर में
पुराणी सिंधी लैंग्वेज जो इस्तेमालु करे ऐं हू VIP गाना ॻाए पियो, जेतिरो मां हुन ॾिठो आहे, मां तव्हां शेयर करे छॾींदुसि, ॾिसिजो। बिल्कुलु बिल्कुलु त छो नथो थी सघे ईअं? यार इलाही कुझु थी सघे थो। असांखे सिर्फ़ु थोरो पाण खे जेको आहे न, थोरो बसि हुनखे जीअं संभलिबो आहे न, थोरो पाण खे मतिलबु संभलण जी ज़रूरत आहे। त इलाही कुझु थी सघे थो। असां छो त इलाही असां हो थी विया आहियूं, बटिजी विया आहियूं क़ौमुनि में, रस्ते सां हटिजी विया आहियूं। असांजे ॿियो असां बसि उहो हिकिड़ो जेको शऊर जी कमी आहे, ऐं जंहिं माण्हू वटि उहो अचे थो न, उहो पंहिंजो पाण ई सिधे रस्ते ते अची थो वञे। उनखे ख़बर आहे मूंखे करिणो छा, मूंखे पंहिंजे लाइ छा करिणो आहे, मूंखे पंहिंजी फैमिली लाइ छा करिणो आहे, मूंखे पंहिंजी क़ौम जे लाइ छा करिणो आहे, त उहो करे थो। ऐं त मां त चाहींदुमि त भाउ जेतिरियूं सिंधी फिल्मूं ठही सघनि थियूं ठहनि, मतिलबु मां चाहींदुमि भाउ जेतिरा TV जा एक्टर आहिनि सभु सिंधी फिल्मुनि में कमु करनि, जेतिरा सिंध TV जा, धरती TV जा जेके डायरेक्टर आहिनि सिंधी फिल्मूं ठाहिनि, ऐं प्रॉपर उहे फिल्मूं ठाहिनि जंहिंसां प्रॉपर मैसेज वञे, जंहिंसां तव्हां पंहिंजी ऑडियंस खे, उन्हनि माण्हुनि खे जंहिंखे, हा बिल्कुलु, प्लस जेके वॾियूं वॾियूं पर्सनैलिटीज़ आहिनि उन्हनि खे तव्हां, उन्हनि जी तव्हां नॉलेज अॻिते पुॼायो पंहिंजी फिल्मुनि जे ज़रिए, पंहिंजे ड्रामनि जे ज़रिए। त उहे माण्हू जेके सिर्फ़ु धाड़ेन वारा ड्रामा था ॾिसनि था, उनखे इहा ख़बर पए त सिंध जो हिकिड़ो हे रूप बि आहे। असां त सिर्फ़ु ॾिठो आहे, असां सिर्फ़ु ॾिठो आहे त भाई गन खणी करे घुमनि था, पर असां इहो बि ॾिसूं था किताब खणी करे कीअं घुमबो आहे, किताब खणी करे बि घुमबो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ो आख़िरी सवाल इहो कंदसि त Amazon प्राइम, नेटफ्लिक्स, मुख़्तलिफ़ जेके सोशल साइट्स आहिनि जिते तेलुगु मूवीज़ ऐं तामिल मूवीज़, स्पेनिश मूवीज़, हॉलीवुड, बॉलीवुड सभु उते कमु कनि पिया, त सिंधी मुंहिंजी नज़र मां त का शइ अहिड़ी फिल्म कोन निकिती आहे, न ई डब्ड, न ई को कंहिं फिल्म खे सिंधी में डब्ड कयो हुजऊं, त उन लाइ को इन प्लेटफॉर्म ते कमु करण जी तमामु वॾी ज़रूरत आहे। छा था सम्झो त इहो कीअं थींदो? यार इहो ईअं थींदो त पहिरियां त न हर शइ जी हिकिड़ी, हाणे असांजी लास्ट फिल्म आई आहे 97 में, अगरि मां सिंधी जी ॻाल्हि कयां, लास्ट फिल्म असांजी 97 खां पोइ हाणे इनशाला 25 में इंडस एको रिलीज़ थींदी। त एॾो जेको वॾो डिफरेंस आहे, उनजे हिसाब सां गैप आहे एॾो वॾो, त उनजे हिसाब सां हाणे सम्झो हिकु हिसाब सां हाणे हिकिड़ी शुरूआति आहे, बेस आहे हिकिड़ी, त उनजो रिस्पॉन्स छा थो अचे, छो त इवन प्राइम वीडियो ते, नेटफ्लिक्स ते या Amazon ते बि तव्हांजो कंटेंट ओतिरो स्ट्रॉन्ग हुजे, तो तव्हां पहिरां पंहिंजी ऑडियंस तव्हांजी उन में सेटिस्फाई हुजे, देन तव्हां ॿी ऑडियंस ते वेंदव न। त पहिरां घर जा माण्हू त तव्हां उनखे हो कयो त जॾहिं इनशाला, ऐं अगरि हे जीअं इंडस एकोस हिकिड़ो पायनीर आहे हिकिड़ो, ऐं जेको राहुल जेको स्टेप खयों उनखे सिंधी फिल्म खे स्टार्ट करण जो, इहो वॾो स्टेप आहे हिकिड़ो। हा, ऐं छो त ऐं ॿियो हिकिड़ो बोल्ड स्टेप आहे, त ख़बर न आहे त हलंदो न हलंदो। लाइक अगरि मां हिकिड़ी जनरल ॻाल्हि ॿुधायां, मां अगरि कंहिंखे चवां न यार मां सिंधी फिल्म ठाही आहे, त उनजे दिमाग़ में पहिरीं शइ छा क्लिक कंदी, त अड़े हुन त धाड़ेल हूंदो, बंदूक खणी घुमंदो हूंदो, ॿ हुनखे मारींदो, ॿ हुनखे मारींदो। त असांजो छा इहो इमेज सेट थी वियो आहे, माइंड सेट इहो थी वियो आहे त बसि अगरि हूंदो त इहो ई हूंदो। छो त असां सिंध जो ॿियो रूप ॾेखारियो ई न आहे, असां त ॾेखारियो ई न आहे। त यार असां वटि त भट्टी साहब बि हुयो, शाह अब्दुल लतीफ़ भटाई हुयो, असां वटि जेको आहे शेख हयाज़ हुयो, ॿिया वॾा जेके असां वटि जेके, हा बिल्कुलु बिल्कुलु उनजी लाइफ ॾेखारियो, उनजी जेकी हिकु पॉलिटिकल जेकी उनजी स्ट्रगल हुई इंडिपेंडेंस जे लाइ, जो पाकिस्तान खां पहिरियां जेके उनजी एफर्ट्स हुयूं सिंध जे लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ, बिल्कुलु पाकिस्तान जे लाइ, उहे सभु असां किताबनि में बंदि करे रखी छॾियूं आहिनि, लाइब्रेरियूं भरियूं पयूं आहिनि, अगरि लाइब्रेरी हलिया वञूं हज़ारे किताब पिया आहिनि, सभु सिंधी में आहिनि, कंहिं लिखिया आहिनि, असां ई लिखिया आहिनि न, सिंधियुनि ई लिखिया आहिनि, सिंधी ज़माने ॿियो कोई त लिखी, सिंधी था लिखी सघनि, त उहे ग़ाइब थी विया आहिनि, कोई उनजो नामो निशान ई न आहे। त आई थिंक इट्स बेटर की असां उन्हनि शयुनि खे जेके असां वटि ऑलरेडी मौजूदु आहिनि, उन्हनि ते कमु करणु शुरू कयूं, इलाही कुझु आहे करण जे लाइ। चलो, वॾी महिरबानी। असां सां गॾु अंसार मेहर साहब हुया, अंसार मेहर जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। इंडस इकोस खे फिल्म जेकी आहे इहा हिकु वॾे गैप खां पोइ इहा सिंधी फिल्म हिते रिलीज़ थी आहे, ऐं इन सिंधी फिल्म जेकी आहे उहा रिलीज़ थिए पई, बल्कि थी न आहे, ऐं इन जी जेकी ऑडियंस आहे उहा ॾिसूं त इन फिल्म खे केतिरो मशहूरु था कनि। इंडिया जे जयपुर में बि इहा फिल्म जेको आहे उते वॾा सुठा कमेंट्स उतां जे माण्हुनि जा आया त हीअ ज़बरदस्त फिल्म ठहियलु आहे। इन खां अलावा
ऐं मुख़्तलिफ़ मीडिया चैनल्स ऐं जेके आहिनि इंडस्ट्री में इन फिल्म जे हवाले सां वॾा चोॿोल आहिनि त पोइ हिन फिल्म खे रिलीज़ थियण में अञा कुझु टाइम आहे, ॾिसूं था इंशाल्लाह जॾहिं रिलीज़ थींदी उन खां पोइ बि हिकु पॉडकास्ट ज़रूरु अंसार महर साहब सां कबो। अव्हां जी वॾी महिरबानी।